बिल्कुल नादरीन, इन वक्त असी शदाद कोट में MP शदाद कोट में नादर खान बख्शी सां मौजूद आहियूं। अचो त हिन वक्त ॻाल्हि ॿोल कयूं शदाद कोट जे अहम इशू पानी वारे मसइले ते। त हिन वक्त जेको 2 महीननि खां वठी पानी जे लाइ माण्हू ऐं जानवर तड़पी रहिया आहिनि, उन हवाले सां मीर साहब कहिड़ा उपाउ वरिता? सर, मुसलसिल 2 महीननि खां शदाद कोट जा रहवासी ऐं कुबो सईद खान जा रहवासी पानी जे फुड़े जे लाइ सिकी रहिया आहिनि, उन हवाले सां कहिड़ा उपाउ वरिता न, ऐं पाणी कॾहिं ईंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी अॼु असां छॾायो आहे। पाणी ईअं बि महीनो ॾेढ त बंदि हूंदो आहे हिते। 8-10 ॾींहं वधीक इन लाइ थिया आहिनि जो असां वटि एक्सटेंसिव कमु पियो हले डीसल्टिंग जो। हितों जी माशी हालात जेका आहिनि इन शइ सां ई ॿधल आहे। हे शहर बि इन शइ सां ॿधल आहे, त असांखे उहो इम्पोर्टेंट आहे कमु। उहो मुंहिंजे ख़्याल 95% कमु थी वियो। कुझु शाखूं असांजूं आहिनि जंहिंजा 10-10, 15-15 आडियूं रहियल आहिनि, त उहो असां उपाय इहा पिया वठूं जो पाणी छॾायो आहे। आस्ते आस्ते असां ॾियूं था सभिनि खे पाणी, जिथे कमु न आहे थियो उते बंदि करे बाक़ी कमु कराईंदासीं। करोड़ा रुपया ॾेई नई लाइन विझराईसीं, वरी चोरी थी पई आहे लाइन। हिते प्रॉब्लम आहे, चोरी इन लाइ थिए थी जो हे कनि था पंहिंजो लोड शेडिंग। और कुबे जी मुंहिंजे ख़्याल तमामु घणी लोड शेडिंग आहे। 10-10 कलाक बिजली बंदि थिए थी। चोरनि खे ख़बर आहे छा थो थिए, चिल्लाइनि था। बिल्कुलु इहो प्रॉब्लम उन सां गॾु आहे फौजनि जी लाइन, उन में उहो एनर्जाइज़्ड आहे, उहो बंदि नथी थिए, उहा हले थी, त उन खे चोरी छो नथा कनि। त इहो फ़र्क़ु आहे। इन जे लाइ मुंहिंजे ख़्याल इवेंचुअली हितां जो टाउन चेयरमैन बीठो, जंहिं तव्हांखे कन में हाणे ॿुधायो इहो कमु, त इन जो इलाजु इहो आहे, हिते मुंहिंजे ख़्याल असांखे ग्रिड ठाहिणी पवंदी, ॿियो को तरीक़ो कोन्हे। हा, पोइ ई वञी मसइलो हल थींदो।